अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। हुकूमत पंहिंजे बाग़ी मेंबरनि ख़िलाफ़ स्पीकर वटि रेफरेंस जमे कराए छॾियो। मतन में चयो वियो आहे त बाग़ी मेंबरनि शोकाज़ नोटिस जो मुतमैन कंदड़ जवाब न ॾिनो। उन्हनि पीटीआई छॾे मुखालिफ़ धुर में शमूलियत अख़्तियार करे वरिती आहे। कानून तहत संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम बावजूद वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग न थी सघी। हुकूमती मेंबरनि जो मरहलेवार डिघियुनि तक़रीरनि जो सिलसिलो जारी। 10:30 वॻे सॾायल इजलास स्पीकर 2 भेरा मुलतवी करे चुको। स्पीकर कोर्ट जो फ़ैसिलो पढ़ियो अथमि। अदालती फ़ैसिले ते जीअं चयो तीअं अमल कराईंदुसि। क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर जी अपोज़िशन खे ख़ातिरी। स्पीकर साहब, तव्हां तौहीन अदालत करे नाहिल थी वेंदा। सुप्रीम कोर्ट जे हुकुम तहत तव्हांखे अॼु ई वोटिंग कराइणी आहे। जेकॾहिं अॼु वोटिंग न थी त आइन शकनी थी ऐं तौहीन अदालत थींदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। चयाईं इमरान ख़ान अक्सरियत विञाए वेठो आहे। अपोज़िशन वटि अक्सरियत आहे। अदालत जो हुकुम मञियो ऐं वोटिंग करायो। तव्हां तौहीन अदालत सां गॾु आइन शकनी में बि मुलवस थी रहिया आहियो। अमरीकी सलामती वारे सलाहकार सिधी रीत चयो आहे त रूस न वञो। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त कंहिंसां बिगाड़नि असांजे मफ़ाद में न आहे। अमरीका चाहे थो त खेसि हर उन मामले में सपोर्ट कजे जेके अमरीका लाइ अहम आहिनि। ॿीहर चई रहियो आहियां त असांखे मिलियल डॉक्यूमेंट तस्दीक थियल आहे जेको वाशिंगटन में मुक़ररु ग्रेड 22 जे ऑफिसर मोकिलियो। अपोज़िशन खे अञा बि ख़दशा आहिनि त वाशिंगटन मां सफ़ीर खे घुरायो इन कैमरा इजलास कोठाइनि। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त अॼु पार्लियामेंटी आइनी ऐं क़ानूनी तरीक़े सां हिकु सिलेक्टेड वज़ीर आज़म खे शिकस्त ॾियणु पियो वञे। जेकॾहिं ही माण्हू साज़िश जी ॻाल्हि कंदा त पोइ ॻाल्हि परे ताईं वेंदी। असां हिननि खे पार्लियामेंट में ई वाइको कंदासीं। स्पीकर साहिब, तव्हां अदालती फ़ैसिले मूजिबि बेतमादी रिथ वारी कार्रवाई खे अॻिते वधायो।